मञा तो तव्हां मौलवी थी विया आहियो, पतलू ॿधियूं अथव। मञा तो तव्हां हाफ़िज़ आहियो, तव्हां हाजी आहियो, तव्हां गाज़ी आहियो, तव्हां नेकोकार आहियो, पर कॾहिं त ॾिसो दिलि जो ताल्लुक़ पंहिंजे यार सां जुड़ियो आहे। तव्हां पीर थी वियो, तव्हां दरगाहों बि खोलियूं, तव्हां माण्हुनि जा जवान बणिजी वियो, माण्हू तव्हांजा हथ चुमनि था, पेर चुमनि था, पर कॾहिं पंहिंजी दिलि खां न पुछो त पंहिंजो ताल्लुक़ रब सां जोड़ियो अथव। छा माण्हू जे साम्हूं जीअं तव्हां आहियो, पर पुठि अकेला आहियो, जीअं माण्हू जे साम्हूं ठही संवार जी पतंग थी, खुशबूयूं लगाए, पाण खे पीर बणाए, आलिम बणाए, मुफ्ती बणाए पेश कयो था, कॾहिं पंहिंजे रब सां अकेलाई में इएं कॾहिं आयो? केॾी तव्हांजी बिटी पॉलिसी आहे, छा पंहिंजे रब सां अल्लाह केॾी महिल पंहिंजे पंहिंजे हाल ते नज़र फेरायो। ही आयत तव्हांखे यादि रखणु खपे, इन्नल्लाह बिमा तामलून बसीर। तव्हां जेकी बि अमल कयो था, अल्लाह ॾिसे। चओ अल्लाह, चओ अल्लाह, वहुव मअकुम ऐनमा कुंतुम। अवां जिते बि हुजो, अल्लाह अवां सां गॾु आहे। चओ अल्लाह अवां सां, अल्लाह अवां सां। ऐनमा कुंतुम, तव्हां जिते बि हुजो, जहिड़े बि माग मकान ते हुजो, अल्लाह